दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल जेको अचण वारो सोप सीरियल आहे पंहिंजा वेरी ज़बरदस्त उनजी नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त अपडेट आहे। जी हाँ दोस्तों, पंहिंजा वेरी जेको आज़म मंगल जो हिकु ज़बरदस्त ड्रामो अचण वारो आहे। दोस्तों आज़म मंगल जा काफ़ी तव्हां ड्रामा ॾिठा, ज़हर ज़िंदगी, दौलाब, मतिलबु अलाए केतिरनि ड्रामनि में हू कमु करे चुको आहे ऐं ख़ासि करे उनजो नालो जेको आहे ज़हर ज़िंदगी ऐं दौलाब ड्रामनि जहिड़े ड्रामनि खां मतिलबु वधीक फेमस थियो। हीउ जेको ड्रामो अची रहियो आहे पंहिंजा वेरी, हीउ इन्हनि ड्रामनि जा ॿेड़ा काट टोड़ींदो। जी हाँ दोस्तों, तव्हां इनखे मज़ाक न सम्झो। पंहिंजा वेरी ड्रामो को हल्को फुल्को मेगा सोप सीरियल न आहे, हाई लेवल जो वॾो प्रोजेक्ट आहे। इहो जेको आहे जॾहिं बि ड्रामो लॉन्च थींदो त यादि करे छॾियो मुंहिंजी ॻाल्हि, ऐं इहो सभिनी ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़ींदो। हीउ हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु जेको आहे ड्रामो अचण वारो आहे। इन में ज़बरदस्त अदाकारीअ जोहर ॾेखारींदा ऐं सभई अदाकार हिकु बहितरीनु कमु करण वारा आहिनि। कहाणी बि हाई लेवल जी आहे ऐं हीअ पोयनि ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़े ऐं तव्हां ॾिसजो त इहा हज़ारनि में व्यूवरशिप बि खणंदो ऐं जेका सिंधी ड्रामनि खे छॾे या ॾिसण वारा नाज़रीन उहे बि मोटींदा हिन ड्रामे जे करे, मजबूर थींदा ॾिसण जे करे।